अजवाणु पुछन था मीलाद छो था मल्हायो, मीलाद किथे लिखला, मीलाद जो मुस्तफा दे अचण जो तस्करो पढ़ी त सचो कुरान भरियो पियो आ। चार न हज़ारे हदीसूं जिनमें दिलबर नबी दे आमद जो रब पाण तस्करो कयो, मुस्तफा खुद पंहिंजे आमद जो तस्करो फरमायो। पर जेके इश्क वारा हुंदा आहिनि न उहे दलील या सबूत न पुछंदा आहिनि। यार अचे त आशिक़ जी त यार ठरंदो न, मोहब्बत वारे जी त दिलि ठरंदी न। पर जेकर दलील पुछी तो अल्लाह के कुरान का पुछ। रब तो फरमाया अय्युहन नास, ए इंसानो, रुगे मुसलमानन के खिताब नहीं, रुगे मोमिनन के खिताब नहीं, रुगे मञण वारन के खिताब नहीं, पूरी इंसान जात के अल्लाह जो सदवा। रब तो फरमाया अय्युहन नास, ए बलोचिस्तान वारो, ए सिंध वारो, ए हिंदू वारो, ए अरब वारो, ए अजम वारो, ए शर्को गरब वारो, शिमालो जुनूब वारो, हर इंसान जात के रब जो सद थियो। या अय्युहन नास कद जाअकुमुर रसूल बिल हक़्क़ि मिन रब्बिकुम, तहक़ीक़ तव्हां वटि मुंहिंजो रसूल हक़ वारो सच वारो अची वियो आहे। रसूल चो अची वियो आहे, चो रसूल। बस इहो ई मीलाद आहे जेको असां मल्हाईंदा आहियूं। सॼो महीनो मीलाद मल्हायूं। क़ुरान ॿिन लफ़्ज़नि में ॿुधायो त कद जाअकुम, तहक़ीक़ तव्हां वटि अची वियो आहे।